दुखे के को भी मिटाए न थो सके। शायद तुझी किस्मत में अञा भी दुख लिखियल आहिनि। ॿुधो, दुखनि पोयां सुख ईंदा आहिनि, पर रब धणीअ मुंहिंजो त दामन ई सूरनि सां भरे छॾियो आहे। सच थी चई जीजा, सच थी चई। हाणे त हिन हवेली जे मथां दुख ई सूर ॿाहिरो करे वेही वेंदा। ॾाढियूं दुख ॾिसनि जीजा, ॾाढियूं दुख ॾिसनि। हे रब धणीअ जे तरफ़ां तव्हांजो इम्तिहान आहे जीजा। इम्तिहान बि असां मथां छो खैरा? छो छो? जीजा रब बि ॼाणे थो न त अञा जे हिननि खां इम्तिहान वक़्त में त वधीक कुफर में हलिया वेंदा। इन्हे करे ई रब पंहिंजे इम्तिहान जे लाइ पंहिंजे प्यारनि ऐं पंहिंजे वेझनि जी चूंड कंदो आहे। हावड़ी जीजा, रब धणी बि पंहिंजे प्यारनि खां ई इम्तिहान वठंदो आहे। असां खां कहिड़ा इम्तिहान वठंदो? असांजो दामन त गुनाहनि सां भरियो पियो आहे, पोइ असां खां कहिड़ा इम्तिहान वठंदो? असांखे त छुटकारो मिलणो ई कोन्हे न। जीजा रब बि ॼाणे थो न त अञा जे हिननि खां इम्तिहान वक़्त में त वधीक कुफर में हलिया वेंदा। इन्हे करे ई रब पंहिंजे इम्तिहान जे लाइ पंहिंजे प्यारनि ऐं पंहिंजे वेझनि जी चूंड कंदो आहे। जेके साबित क़दम रही सघनि, बसि जीजा सब्र कयो, पंहिंजे रब खे ॿाॾायो। आखिर अवां कयो छा पिया? सर सिर्फ मुझे इलाके में न, पर ये जाती दुश्मनी जिथे किथे हलन थियूं। अवां चाहियो था इन शहर में ज़ातू दुश्मनियूं न आहिनि त हिते बि शुरू थियनि? सर मुझो इहो मक़सद न हुयो। तुंहिंजो मक़सद छा आहे छा नाही मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। हींअर हिकु मुअज़्ज़ज़ शख़्स क़त्ल थियो आहे। जेकॾहिं असांजा इहे हाल रहिया, हीउ जहिड़ो एॾो वधी वेंदो जो पोइ असां बि मजबूर बणिजी वेंदासीं। तंहिं करे हींअर सां ई कोशिशि करे मुजुर्मनि खे गिरफ़्तार कर। सर जल्द गिरफ़्तारियूं कंदासीं। FIR कंहिं कंहिं ते दाख़िल थियल आहे? आचर खानू ऐं नबन ते सर। खानू अॻियनि केसनि में बि घुर्बल हुयो। जेकॾहिं खेसि गिरफ़्तार करियो हा, हीउ वाक़ियो पेश कोन अचे हा। सर मुख्य जवाबदार आचर खे ॼाणायो अथनि। केर बि हुजे पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए। मूंखे हिकु हफ़्ते अंदरि रिज़ल्ट खपे। यस सर। राजवाल, ये खबर कंहिंखे गिरफ़्तार कयूं? कंहिंखे गिरफ़्तार कंदा दा? आचर वारनि जी त कंहिंखे का ख़बर ई कोन थी पए। अलाए कहिड़ी कुंड में लिकल आहिनि। हाणे त सॼो ॻोठ रुंज थी वियो जमाल खान। का ख़बर कोन थी पए त कंहिंजो कहिड़ो होशियार थींदो। अदा 2 मिंट बीह त सही, ॿिली पाण में के सूर त सलियूं। हाँ अदा जमाल, सूर सोरे छा कंदे? हाणे हिन ॻोठ जी बर्बादीअ जा ॾींहं अची विया। सच थो चई परिल खान, सच थो चई। असां त पहिरियों इहो सम्झियो हुयो त मूसा खान हाणे हिन ॻोठ में कोन ईंदो। न ईंदो? उहो अदा हो त कॾो कोन इंतज़ार में हो त मिठल खान मरे त मां वञी ॻोठ ते डेरो जमायां। हाणे त मूसा खान हिक हिक जो रत चूसे चूसे पीअंदो। हिन ॻोठ वारनि जो अधु रत त आचर वारा वाहे विया आहिनि। अदा हाणे घर वञी खेर घुर। हिन ॻोठ जो बाक़ी रहियल सुख चैन जेको हुयो न, उहो मूसा खान ख़तमु कंदो। अलाह वाही आहे हिन ॻोठ जो।